थधीअ काहे कान्हे वेल वञण जी, मता थी उंघाए पेर न लही प्रिय जो। अचल सभु गॾिजी लतीफ़ जे कलाम खे पढ़ूं, ॿुधूं ऐं सम्झूं ऐं पंहिंजी मिठड़ी ॿोली खे सखाए बणायूं। छो त लतीफ़ असांजो फिक्री सुहूं ऐं रहबर आहे ऐं लतीफ़ असांजो माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल आहे। सिंधी ॿोली जो वक़्तु ॾिनारो 9 दिसंबर ते सिंध म्यूज़ियम हैदराबाद में ॿारनि लाइ शाह लतीफ़ जो मेलो कराए रहियो आहे। अचो ते मेले में वध खां वध शिरकत करे लतीफ़ जे पैगाम खे घर घर पहुचाइयूं।